नाज़रीन, सिंध में 24 कलाकनि दौरान डेंगी वायरस जा 1558 केस रिपोर्ट थी चुका आहिनि। सभ खां वधीक कराची डिवीज़न में डेंगी वायरस जा 758 केस साम्हूं आया आहिनि। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि कमर मेमण जी। कमर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध जे सिहत खाते पारां रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिं मूजिबि हलंदड़ साल जेको डेंगी जो कुल केसनि जो कुल अंग आहे उहो वधी 2735 ताईं पहुची वियो आहे, जिन मां 2090 जेके आहिनि हलंदड़ महीने अक्टूबर में रिपोर्ट थिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रिपोर्ट मूजिबि सॼे सूबे में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान डेंगी लाइ मजमूई तौर ते 5742 टेस्टूं कराई वयूं, जिन मां 1558 केस उनमें जेको मुस्बत केस आया। डिवीजन में 4010 टेस्टूं कराई वयूं, जिन मां 758 केस जेके रिपोर्ट थिया आहिनि। हैदराबाद डिवीजन में 1732 टेस्ट ऐं जेको आहे 800 केस रिपोर्ट थिया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सॼे सूबे जे सरकारी अस्पतालनि में 81 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त ख़ानगी अस्पतालनि में 68 नवनि मरीज़नि खे जेको आहे दाख़िल करायो वियो आहे। रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सूबे जे सरकारी अस्पतालनि मां 58 मरीज़ ऐं ख़ानगी जेके अस्पतालूं उन मां 25 मरीज़ जेके आहिनि सिहतियात थी घर रवाना थी विया। रिपोर्ट मूजिबि सॼे सूबे जे जेके सरकारी अस्पतालूं उनमें दाख़िल मरीज़नि जो जेको अंग आहे उहो 201 आहे, जॾहिं त ख़ानगी अस्पतालनि में जेको हिन वक़्तु दाख़िल मरीज़ आहिनि उन्हनि जो कुल अंग जेको 180 आहे। कराची जे सरकारी अस्पतालनि में डेंगी जे मरीज़नि लाइ 251 जेके आहिनि बिस्तरा मुख़्तस कया विया आहिनि, जॾहिं त हैदराबाद में 116 ऐं सिंध जे बाक़ी ज़िलनि में 528 जेके बेड आहिनि उहे मुख़्तस कया विया आहिनि। ऐं सूबे में जेको कुल अंग आहे बिस्तरनि जो बेडनि जो जेके मुख़्तस कया विया आहिनि डेंगी मरीज़नि लाइ, उन्हनि जो कुल अंग 885 रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे। ऐं कराची जे जेके ख़ानगी अस्पतालूं आहिनि उन्हनि में डेंगी जी मरीज़नि लाइ 132, हैदराबाद में डेंगी जे मरीज़नि लाइ 161 ऐं बाक़ी सिंध में जेको आहे 36 बेड जेको आहिनि उहे मुख़्तस कया विया आहिनि, जॾहिं त ख़ानगी अस्पतालनि में जेको आहे कुल जेको अंग आहे उहो 329 जेको आहे उहो रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे। डेंगी जी जेको शरह आहे उहा 27% रिकॉर्ड कई वई आहे, जॾहिं त मुतासिर आबादी जेका शरह आहे उहा 0.005 जेको आहे उहा सेकड़ो ॿुधाई वई आहे। इन खां अलावा सेक्रेटरी सिहत जो हिन हवाले सां चवणु आहे त डेंगी मलेरिया ऐं CBC जो जेके टेस्टूं आहिनि उन्हनि जी क़ीमतनि में नुमाया कमी कई वई आहे ऐं आवाम खे जेको आहे हुन मां फ़ाइदो वठणु घुरिजे। जी कमर, महिरबानी जी।